नाज़रीन, प्रोग्राम सिंध जे मुक़दमो में असां सां गॾु महिमान आहे साईं लियाकत अली जतोई साहब। साईं सभु ॾाढी सुठियूं ऐं असां ॻाल्हियूं पिया हलियूं त NRO महांगाई, अटो महांगो, NRO जी ॻाल्हि पे कई त NRO त अव्हां जे इक़्तिदारी दौर में जंहिंमें अव्हां वफ़ाक़ी वज़ीर हुया, परवेज़ मुशर्रफ सदर हो, अव्हां वफ़ाक़ी वज़ीर आहे, त उन वक़्तु अव्हां एहतिजाज छो न कयो? अव्हां कयो आहे जेकॾहिं उहो साम्हूं अचणु खपे। मां पहिरियों तव्हांखे हीअ पियो ॿुधायो त मां कंपेयर पियो कयो जमहूरी हुकूमत खे आमिर जी हुकूमत सां, जेको मूं तव्हांखे ॿुधायो। मोटरसाइकिल 34,000 रुपया, हाणे 48,000 रुपया। सेल्स टैक्स जेका पहिरियों 11% हुई त हाणे 18% आहे। ऐं ॿियूं शयूं टमाटा, बसर, पटाटा, हर शइ, चांवर, हर शइ महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू जंहिंजी 5 खां 6,000 रुपया पघार आहे, उहो कीअं गुज़ारो करे सघे? हाणे तव्हां इहो मूंखे ॿुधायो सिर्फ़ु त हुन वक़्त में ऐं हिन वक़्त में अञा बि तनक़ीद न कयूं त भला छा कयूं? अमन अमान बि न हुजे, महांगाई बि न हुजे, महांगाई बि चोट ते हुजे, ऐं उन सां गॾु जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि पाकिस्तान जा, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स आहिनि, मूंखे ॾाढो अफ़सोस सां थो इहो चवणो पए त हिन मुल्क खे अलाह साईं तमामु घणा रिसोर्सिस ॾिना आहिनि, पर करप्शन हिन मुल्क जो जेको आहे कैंसर वांगुरु असली पाड़ूं कमज़ोर करे छॾियूं आहिनि। तव्हांजी स्टील मिल मक़रूज़ आहे, 16 अरब रुपया करंट अकाउंट में हुया, उहे विया। 32 अरब रुपए जो ख़ाम लोहो उहो खपी वियो, हाणे 22 अरब रुपए जो मक़रूज़ आहे। इहो कंहिं कयो? कहिड़ो माण्हू आहे जेको हिन मुल्क जे अहिड़नि अदारनि सां अहिड़ी हथ चुरांद करे इहे पैसा खाई थो वञे? इहे अवाम जा पैसा आहिनि, ग़रीबनि जा पैसा आहिनि, हिन मुल्क जा, पाकिस्तान जा पैसा आहिनि। हे कोई यतीम खानो न आहे, बनाना रिपब्लिक न आहे भुट्टो साहब, पाकिस्तान आहे। PIA 58 अरब रुपए जो मक़रूज़ आहे। रेलवेज़ वञी 70 ते पहुती आहे, बिलियन ते। नेशनल सेविंग में 60 अरब रुपए जो घपलो। PSO जा चेक ॾिसां रुपया था थियनि। 70 अरब रुपए जो घपलो। बंगलिंग, ऑयल रिफाइनरीज़ वारनि नोटिस कढी छॾियो आहे, जेकॾहिं LCU न खुलियूं त असांखे बंदि करणियूं पवंदियूं ऑयल रिफाइनरीज़। हर ॻाल्हि जो नोटिस चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इफ्तिखार चौधरी साहब वठे थो। माण्हुनि जूं दुआऊं आहिनि हुनखे, पाकिस्तान जो अवाम हुन सां गॾु आहे। भला जेकॾहिं हर शइ जो सोयो मोटिव नोटिस उहो वठे, खंड जो बि उहो वठे, स्टील मिल जो बि उहो वठे, नेशनल सेविंग जो बि उहो वठे, मिसिंग पर्सन्स जो बि उहो वठे, ऐं हर प्लाटनि जो बि उहो वठे। प्लाटनि जी जेका बि हिते फुर लुट लॻी पई आहे, 5000 एकड़ ज़मीन कराची में आबाद थी आहे। मिल्क प्लांट जो जेको प्लाट हो, ज़्यादती ॾाढाई त ॾिसो, दीदा दिलेरी त ॾिसो। अॻूणे नाज़िम 7 अरब रुपए जी ऑफर ॾिनी आहे, उहो प्लाट 15 करोड़ में खपाए छॾियऊं। कंहिं मुल्क में न आहे ईअं जेका हिते असां वटि इहे पैसा कंहिंजा आहिनि? इहे पैसा ग़रीबनि ते नथा ख़र्ची सघनि, दवाउनि ते नथा ख़र्ची सघनि, इस्पतालुनि में उनजी बहितर नथी सूरत हाल थी सघे। ग़रीब ॿाहिरों वञा दवाऊं वठनि, इस्पतालुनि खे सेंट्रल एयर कंडीशन कयो, सर्विसिस। भला केतिरी लालच हूंदी, काॾे खणी वेंदासीं इहे सभु पैसा? इहे सभु हिते रहिजी वेंदा। त हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायो पिए त जेकॾहिं हर शइ जो सोयो मोटिव नोटिस वठे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, त पोइ हुकूमत छा थी करे? पोइ हुकूमत जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ त चीफ जस्टिस हुकूमत करे, बहितर कंदो, इंसाफ़ मिलंदो। ऐं मां अॼु तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, NRO तहत 1 खरब 65 अरब रुपया माण्हुनि खाधा आहिनि। इहा मज़ाक न आहे भुट्टो साहब। हीअ जॾहिं NRO जो एग्रीमेंट थियो पिए, तव्हां मूंखे को सुवालु पुछियो, मां ऑन रिकॉर्ड आहियां। प्रेसिडेंट मुशर्रफ साहब लंडन में वेठो आहे, शौकत अज़ीज़ साहब प्राइम मिनिस्टर लंडन में वेठो आहे, चौधरी शुजात साहब मौजूदु आहे, फैसल साले हयात मौजूदु आहे, महर नवाज़ ख़ान, मूंसां गॾु ॿिया बि कुझु माण्हू हुया जेके हाणे वॾनि पोस्टुनि ते आहिनि। ठीकु आहे, इहे गॾु हुया असां सां उन वक़्त में। ऐं त असांजी मीटिंग में मां सरे आम चयो, आम ऑन रिकॉर्ड, जेकॾहिं को माण्हू उन जी तरदीद करे त मां हाज़िर आहियां, वेठो आहियां। मूं चयो प्रेसिडेंट साहब खे त प्रेसिडेंट साहब हीअ पैसा न तुंहिंजा आहिनि, हीअ न पैसा मुंहिंजा आहिनि, हीअ पैसा आहिनि पाकिस्तान जे ग़रीब अवाम जा। हुननि जी ॾींहुं राति जी कमाई आहे, रत जी कमाई आहे, महिनत था कनि, हो सुम्ही नथा सघनि रातिनि जो अमन अमान जी सूरत हाल में, हो पंहिंजो गुज़ारो नथा करे सघनि, पंहिंजो पेट नथा पाले सघनि। ऐं तव्हांखे कहिड़ो हक़ थो पचे थो तव्हां इहो NRO जो एग्रीमेंट करे इहे ग़रीबनि जा पैसा लीगलाइज़ कयो, करप्शन खे लीगलाइज़ कयो?
क़ानूनी हैसियत ॾियो करप्शन खे। मूं चयो तव्हां जॾहिं आया हो, हे लफ़्ज़ आहिनि मुंहिंजा, ऐं हिन में को तरदीद करे मां वेठो आहियां, त मुंहिंजो तव्हां त आया हो एजेंडा खणी त मां करप्शन खे ख़तमु कंदुसि। तव्हां करप्शन खे लीगलाइज़ था कयो, तव्हां करप्शन खे इजाज़त था ॾियो, अञा वधीक करप्शन थिए। हा, मां रिकॉर्ड हिकिड़ो दफ़ो न, मां 3 दफ़ा चयो आहे